तू समझी छो को नथी। हिते जा हालात तमाम घणा खराब थी चुका है। ऐं मुमकिन आहे त मुझे इन ना करदा गुनाह जी सजा मुखे भोगणी पवे। ऐं इहो भी मुमकिन आहे त उन जा छंडा तोते भी पवन। इन करे मां तोखे चवां थो त तूं इस्लामाबाद निकिरी वञ। तोखे छॾण जेकॾहिं एतिरो आसान हुजे हा त मां उन ई ॾींहुं हली वञा जॾहिं तुंहिंजी शादी थी हुई। मां त आप ई खे जवाबु ॾेई छॾियो आहे। तुंहिंजी इन परेशानी जी दौड़ में तोखे बेयारो मददगार नथी छॾे सघां। पर तूं इहो ई तो समझी न त मां तोखे चाहींदड़ हिकु जज़्बाती छोकिरी आहियां। तंहिंजे करे तूं इहे ॻाल्हियूं मूंसां शेयर नथो करणु चाहीं। छा शेयर कयां माना? मुंहिंजी ज़िंदगी में आहे ई छा? ज़िंदगीअ जो जुमिलो अञा शुरू ई न थियो त फुल स्टॉप अची वई। फुल स्टॉप छा मतलब? होश संभालियम त बालक पणो फोत थींदे ॾिठम। जवानी अञा आई न त पाण खे पोढ़ो थींदे ॾिठम। इन दौरान कुछ खुशियुनि जा लम्हा मुंहिंजा मेहमान थिया हुया। पर मुखे इहा ख़बर कोन हुई त मेहमान मेज़बान खे मक़तूल करे छॾींदा आहिनि। इहे ई लम्हा त तुंहिंजी ज़िंदगी जो सरमायो हूंदा। तूं शायदि आयशा खे न विसारे सघियो आहे। मूं सभु कुछ विसारे छॾियो आहे। मुंहिंजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। जेका छोकिरी मुंहिंजे लाइ मरंदी हुई सा मुंहिंजी मां बणिजी हिन घर में। शेरी, मूं हिकु फ़ैसिलो कयो आहे। मूंखे रोकण जी कोशिश न कजां। मां तुंहिंजूं ख़ुशियूं तोखे वापसि मोटाइण थी चाहियां। मां पुलिस में बयान ॾींदसि त इहे सभु मर्डर्स मूं कया आहिनि। छो? इन सां छा थींदो? तुंहिंजी जान छुटंदी। मां तोखे जेल में नथी ॾिसी सघां। मोना चरनि वारियूं ॻाल्हियूं न कर। तुंहिंजो अॻे ई मूं ते एहसान आहे। मां वधीक तुंहिंजे एहसाननि जो बार नथो खणी सघां, न ई लाहे सघां थो। एहसान जो बदिलो एहसान हूंदो आहे। तूं मूं ते एहसान करे मुंहिंजो एहसान लाहे छॾ। कीअं एहसान लाहियां? तोसां शादी कयां? शादी करणु एहसान कोन हूंदो आहे। शेरी, तूं मुंहिंजी ज़िंदगी जो हासिल ऐं वासिल आहीं। मां तोखे पंहिंजो थोराइतो बणाइण कॾहिं बि न चाहींदी हुअसि ऐं इहो गवारा बि न कंदसि त तूं मुंहिंजे खे एहसान जो इश्तिहार हुजी। त पोइ तूं मूंखां छा थी चाहीं? इहो ई त तूं मूंखे पंहिंजो अंदर पढ़ण ॾे। मोना, मुंहिंजो टाइटल गुम आहे। आख़िरी पन्ना फाटल आहे। मज़मूननि जी फ़हरिस्त भुलनामे सां भरियल आहे। ऐं मुहाग मुर्गो आहे ई कोन। छा पढ़ंदी? पानी पींदो? हाँ। प्लीज रखो, मां खणा थो। अज़ीम ख़ान हुजे हा त सुठो थियो हा। कुछ ज़रूरी ॻाल्हियूं हुयूं जेके हुन सां शेयर करणियूं। पापा तव्हांजे अचण खां थोरो अॻु में वियो आहे। वो असल में अपॉइंटमेंट हुयसि डॉक्टर सां। ओह, सॉरी आफ्ताब साहब, तव्हां वटि चार्जर हूंदो? मां खणी थो अचां।
ही वठो साईं। तव्हां पुलिस वारनि जी बैटरी डाउन थिए थी पोइ तमाम जो छा थींदो? असां बि इंसान आहियूं, असांखे बि चार्जिंग जी ज़रूरत पए थी। ही वठो, हिनखे चार्ज ते लॻायो। हिकिड़ी ॻाल्हि चवां, माइंड त न कंदो? चओ। जे सुस्त रफ़्तारी सां तव्हांजी इन्वेस्टिगेशन हले पई न, इन में साल लॻी वेंदा। ॾिसो, जे मां कंहिं बेगुनाह खे पकड़े सज़ा ॾियारियां त पोइ मां पंहिंजे ज़मीर खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? थोरो वक़्तु लॻे थो, पर फैक्ट एंड फिगर्स मिली था वञनि ऐं असुलु मुज़रिम पकड़ण में आसानी थिए थी। ही 2 मर्डर थिया आहिनि ऐं ॿिन्ही में शहर जा मुअज़्ज़ज़ ख़ानदान इन्वॉल्व आहे, जंहिंजी असांजे डिपार्टमेंट जे आला अख़्तियारनि ताईं पहुच आहे। हुन जे करे सोची सम्झी क़दम खणंदुसि। असां त मथे कंहिंखे बि न चयो आहे, अलबत्ता अता मोहम्मद ख़ान वॾो ज़ोर लाथो आहे, जंहिं करे तव्हां मथस हथु करण खां कीबायो पिया। मां कंहिंजो बि प्रेशर न आहियां खणंदो, पंहिंजो अकुल ऐं अख़्तियार इस्तेमालु कंदो आहियां। मूंखे अंदाज़ो थी वियो आहे त क़त्ल कंहिं कया आहिनि। बसि हिकु सबूत जी ज़रूरत आहे। हलां थो। मोबाइल ॾिजो मुंहिंजो। जेकर माइंड न कयो त हिकिड़ी सेल्फी थी वञे। श्योर, व्हाई नॉट। थैंक यू। मां तव्हांखे ॿाहिरि ताईं छॾे थो अचां। छो भला एॾी अखियुनि बूट थी पई आहीं? शादीअ खां पोइ तो राब्तो ई न आहे कयो। असां तोखां कुझु घुरूं पिया छा? आपी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। दरअसल तव्हां जंहिं कंडीशन में मुंहिंजी शादी कराई, उनखे मां बसि पंहिंजी क़िस्मत सम्झी ख़ामोश थी वियमि। पर हिते अची मूंखे अहसासु थियो त मां जल्दबाज़ी में अची ग़लति फ़ैसिलो करे छॾियमि। छा मतिलब? आपी अता जी वाइफ इलाही गोड़ कयो हो, सॼो घर मथे ते खणे छॾियो हुई। इहो त नेचुरल हुयो, छो जो काई बि औरत पंहिंजे मथां पहाड़ बर्दाश्त न ई करे सघंदी। ॾाढी डिस्टर्ब थी वई हुई नफ़ीसा बेगम। मां त रुॼी वई हुअमि, पर अता मुंहिंजो साथ ॾिनो। आयशा, तूं ख़ुशि त आहीं न? मूंखे तुंहिंजी ॾाढी ॻणती हुई। हूअं त सभु ठीकु आहे, पर छा? मां जंहिं ॻाल्हि जे करे शादी जी हा कई हुई, सो मुंहिंजे लाइ ख़ौफ़नाक ख्वाब साबित थियो आहे। ओह, सो कीअं? आपी, तोखे यादि आहे न त मां शादी खां कुझु ॾींहं पहिरीं थोरी डिस्टर्ब हुअमि ऐं काफ़ी अपसेट बि हुअमि। हा, मूं काफ़ी दफ़ा तोखां पुछण जी कोशिशि बि कई, पर तूं ॿुधाई कोन पई। मुंहिंजी ऑफिस में शिराज़ नाले छोकिरो कमु कंदो हो, जेको अता जो पुटु हो। शिराज़? छा उहा कंपनी बि अता साहब जी हुई? शिराज़ पीउ सां इख़्तिलाफ़ात जे करे जॉब कंदो हो। असां काफ़ी अंडरस्टैंडिंग हुअसि ऐं मां आहिस्ते आहिस्ते शिराज़ सां एॾी इन्वॉल्व थी वियमि जो उनखे पंहिंजी मिल्कियत सम्झणु लॻियमि। छा तोखे ख़बर हुई त शिराज़ अता साहब जो पुटु आहे? न आपी, जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा त पोइ मां अता सां शादी छो कयां हा? पर शिराज़ तोसां शादी छो न कई? बसि आपी, इनखे मां पंहिंजी बदनसीबी चवां या सितम ज़रीफ़ी, मूंखे त ओचितो ख़बर पई त शिराज़ जी शादी थियण वारी आहे। मुंहिंजे त ॼण पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वई। मूंखे लॻो ॼण मुंहिंजी त दुनिया ई ख़तमु थी वई आहे। मुंहिंजा सभु ख़्वाब, सभु तसवुर, सभु ख़्वाहिशूं ख़तमु थी वयूं। ऐं जॾहिं तव्हां मुंहिंजी शादी जी ॻाल्हि कई,
मां उनखे पंहिंजे क़िस्मत जो लेखियो सम्झी कंध झुकाए छॾियो। पर कहिड़ी ख़बर हुई हिते अचण सां मुंहिंजा सभु ज़ख़्म उथली पवंदा। वॾी ट्रेजेडी थी आहे तोसां। उहे तूं हाणे कीअं थी निभाई? जंहिंसां तूं प्यारु कंदी हुई उहो हाणे पुट जी सूरत में घर में मौजूदु हूंदे। तूं अंदाज़ो नथी लॻाए सघी त मुंहिंजी हिन कहिड़ी कैफ़ियत आहे। मां त पाण खे कमरे में क़ैद करे छॾियो आहे। शिराज़ जे अखियुनि में हज़ारे सवाल आहिनि ऐं मां 100 कसम खणी बि उनखे सेटिस्फाई नथी करे सघां। वे कर ख़बरचार अपार्टमेंट ॾांहुं को आयो वियो? न साईं, अञा ताईं त कोई न आयो। तो चयो न जंहिं माण्हू तोखे पैसा ॾिना हुनखे सुञाणी हूंदी। जी साईं, बिल्कुलु बिल्कुलु। हिन में ॾिस, गौर सां ॾिसी ॿुधाए इहो माण्हू त न हुयो? हाँ साईं, हाँ बिल्कुलु ही माण्हू। सर पर ही तव्हां सां गॾु बीठो आहे। हिन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे। तूं पक सां ॿुधाए इहो ई माण्हू हुयो? हाँ साईं, मिठे नूर जो कसम आहे सर। मां भला कूड़ छो ॻाल्हाईंदुसि? मामा ओचितो अची वियो, अचण जी इतला बि न ॾिनव। अचण जी इतला ॾियईं हा त तूं मूंखे मना करे छॾियां। इन करे तुंहिंजे बाबा चयो त बग़ैर ॿुधाए हली वञ। ख़ैर अची वियो त सुठी ॻाल्हि आहे। पापा न आयो छा? तोखे पंहिंजे पीउ जी त ख़बर आहे त नौकिरी संदसि ॿी ज़ाल वांगुरु आहे। मोकल वारे ॾींहुं बि ऑफिस में वेठो हूंदो आहे। गवर्नमेंट जो ईमानदार नौकर जो आहे। उहो पापा ठीकु त आहे न? हा हा ठीकु आहे पिणे, पर अॼुकल्ह तुंहिंजे लाइ ॾाढो परेशान लॻो पियो आहे। छो? मूंखे छा थियो आहे? अता मोहम्मद जी ॿी शादीअ जे करे चवे पियो त अता मोहम्मद खे ॿी शादी न करणी खपंदी हुई। भला हिन उमिरि में ॿी शादी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? संदसि ॿार जवान अथसि। मामा हिन मौज़ू ते सोचण ई छॾे ॾिनो आहे। पोइ बि मां पुछंदीमांसि त अहिड़ो ज़ुल्म छो कई? नो मामा, तव्हां अहिड़ो कुझु बि न कंदव। मूंखां अता तव्हांखे कुझु चई विझे, मूंखां तव्हांजी इंसल्ट बर्दाश्त कोन थींदी। अच्छा, सफ़ा ईअं थी वियो आहे छा? नो मामा, ही स्कूल इन क्वाइट। पर कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे मिज़ाज जे बरख़िलाफ़ बि ॻाल्हाए वेंदो आहे। अता वटि ॿी शादीअ जो कंसेप्ट ई पंहिंजो आहे, जीअं त बहस करणी अचायो आहे। ख़ैर छॾेसि, मां त मोना खे वठणु आई आहियां। पिणे चयो आहे त मोना खे बि वठी अचु ऐं तूं बि कुझु ॾींहं हली हवा मटाए। मामा, मोना त साम्हूं वेठी अथव, पाण ॻाल्हायोसीं। मूं त घणो चयो अथमांसि, ॾाढो सम्झायो अथमांसि, पर मुंहिंजो चवणु वठे ई नथी। बाक़ी मुंहिंजो वञणु फ़िलहालु हितां मुमकिन न आहे। मुंहिंजो हितां वञणु यानी पहाड़ जॻह मौक़ो ॾियणु आहे। उहा पहिरीं फुर्सत में हिन घर ते कब्ज़ो करे वेहंदी। छो माई, तूं छो नथी घर हले? ममा, जे मिशन जे लाइ तव्हां मूंखे इस्तेमालु करणु पिया चाहियो, उहो हाणे मुंहिंजे लाइ चैलेंज बणिजी चुको आहे। ऐं जेसीं ताईं मां हिन में कामयाबु नथी थी वञा, मां हितां न हलंदसि। मां मरण जूं ॻाल्हियूं छो सोचींदो आहियां? चरियो आहियां छा? पर मरणो त आहे न, सभु को मरी वञणो आहे। माण्हू मरी वेंदो त माना सभु कुझु ख़तम थी वेंदो। कुझु माण्हू रोईंदा, कुझु रोअण जहिड़ी शक्ल ठाहींदा, ऐं किन खे त ख़बर बि न हूंदी त केरु मरी वियो। जॾहिं मरणो आहे त इंसान पैदा छो थो थिए? मां त अजायो पैदा थियसि।
पर न, मुंहिंजो बि त को ज़रूर मक़सदु हूंदो न। बेमक़सद ई त कोन दुनिया में आयो हूंदुसि न, या बस आयुसि ऐं हिकिड़े ॾींहुं हलियो वेंदुसि। मां तोखे छा ॿुधायां, एतिरो त बस जेकॾहिं मुंहिंजे क़िस्मत में का छोकिरी लिखियल आहे त उहा तूं आहे, ऐं इहा ई मूंखे आगाही मिली आहे। ऐं इहा ई आगाही तोखे तुंहिंजे वचतान ॾिनी आहे। उहो छा चवंदा आहिनि, इंट्यूएशन। हा, शायदि इहो ई रीज़न आहे त मुंहिंजो ख़लफ़शार ख़तम थी रहियो आहे ऐं मुंहिंजे अंदर में सुकून जी लहरूं हली रही। इनजे बावजूद बि तूं मूंसां शादी नथो करणु चाहीं, ऐं पोइ बि तूं मूंखे पंहिंजो नसीब थो सम्झी। रिस्क चइबो ई हुनखे आहे जेको पाण मुरादू मिली वञे। माण्हू जंहिंजे पोयां डोड़ंदो आहे उहो रिस्क न हूंदो आहे। रिस्क जी बरकत जी तलाश में हिकु अहमकाना रेस हूंदी आहे। मुंहिंजी इहा दिलि चवे थी त तूं मूं वटि मोकिली वई आहे, तूं पाण थोरी आहीं। तूं थोरो बदिलजी न वियो आहे? बदिलजी थोरो घणो, छो त तोखे अॻे पाइण लाइ मूं में 10 भेरा तलब थींदी हुई ऐं डोड़ंदो तो वटि ईंदो हुयुसि। उहा उन बि अजीब थींदी हुई, जेतिरो पीबो हो प्यासा अञा उझामती न हुई। तो वटां मोटण खां पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे त अञा बि वधीक उदास ऐं अधूरो आहे। पर हाणे केॾो न फ़र्क़ु अची वियो आहे। तूं मुंहिंजे घर में आहीं, तूं मुंहिंजे साम्हूं हूंदे बि पोइ बि मूं में को तलातुम पैदा कोन थींदो आहे। तूं बि साॻी, आऊं बि साॻी। तोखे ॾिसी मूं पाण खे ॾिठो, मूंखे को बि आतिश फिशा नज़र कोन आयो। भला को पंहिंजी माउ जे लाइ बि ईअं सोचे सघे थो। तव्हीं त इस्लामाबाद ईंदा आहियो, पर ॿाहिरियां ई ॿाहिरियां हलिया वेंदा आहियो। असीं त वरी बि तव्हां ॾे अचूं था। हा, असल में मुंहिंजो इस्लामाबाद अचणु थींदो आहे। मुंहिंजी बिज़नेस जी मीटिंग्स थींदियूं आहिनि। मीटिंग ख़तमु थींदी आहे त ॿी फ्लाइट में फ़ौरन कराची मोटींदो आहियां। उहो मुंहिंजो अहमद साहब सां हेलो हाय थींदी आहे। हा हा, ॿुधाईंदो आहे, पर अहमद ॾुख पियो करे त असांखे शादीअ ते न घुरायईं। शादी? हा, बसि इहो सादगी सां शादी कईसीं शिराज़ जी। एक्चुअली छोकिरी वारनि ॾिसो थो त घर जे अफ़राद खां अलावा ॿियो कोई बि न हुजे। मां शिराज़ जी शादी जी ॻाल्हि नथी कयां, मां तव्हांजी शादीअ जी थी ॻाल्हि कयां। हा, बसि थी वई। हथनि जी लकीरनि में लिखियलु हुयो। ॿी शादी करणु को ॾोह न आहे, पर माण्हू पंहिंजी उमिरि बि ॾिसंदो आहे। जवान औलाद घर में मौजूदु आहे, इहे ॻाल्हियूं बि त अहमियत रखनि थियूं। एक्सक्यूज़ मी, मूंखे कुझु ज़रूरी कमु यादि अची वियो आहे, मां हलां थो, पोइ मानी ते कठायूं। मम्मा, मूं तव्हांखे मना कयो हो न त इन मौज़ूअ ते न ॻाल्हाइजो। न नफ़ीसा, मां त का अहिड़ी ॻाल्हि कोन पुछी आहे। जे भला मां पुछां बि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मम्मा, मां सम्झां थी, पर ही वक़्तु अहिड़ी ॻाल्हियुनि जो न आहे। अता शिराज़ जे करे ऑलरेडी परेशान आहे। नफ़ीसा, जे सच पुछे न त हे ॿई पीउ पुट मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि। हिकिड़ो शादीअ मथां शादियूं थो करे ऐं ॿियो वरी शादियूं करे तलाक थो ॾे। मम्मा, हिन वक़्तु अता खे एतमाद में वठण जो सुनहरी मौक़ो अथई। जेकॾहिं हुनखे इन डोरापन वारी ॻाल्हियुनि में उलझाए रखंदीअ न त मोना जो शिराज़ सां रिश्तो कॾहिं बि कोन थींदी। हाणे ईअं बि न आहे, मोना जे रिश्तनि जे लाइ काई कमी न आहे। पर मोना बि त राज़ी हुजेव न। मोना त हितां हलण लाइ तयार ई न आहे। मोना, मां शिराज़ सां केतिरी मोहबत कयां थी, तूं हुनजो तसवुर बि नथी करे सघे। यकीनन मां तुंहिंजी दीवानगी खे सम्झी सघां थी।
तू जे नमूने जो सेक्रीफाइस ॾिनियूं आहिनि तिन मां ज़ाहिर थिए थो न त केरु तो कंहिंजे लाइ ॾिसी वाइसी खूह में ट्रिपो ॾे। ही त कुझु बि नाहे। मां त शिराज जे मथां पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ बि तयारु आहियां। प्यार कयो आहे त निभाइण बि ॼाणा थी। बिल्कुलु, इहा ई त प्यार जी महराज आहे। तूं बि त प्यार कयो हो, पोइ तूं छो न निभायो? मां हाणे इन पोज़ीशन में न आहियां त के कमेंट्स ॾियां, पर शायदि मोहब्बत ख़ुशनसीबनि खे ई रास ईंदी आहे। मां बदनसीब प्यार जी छांव लाइ सिकंदी रहियमि। प्यार में कंडीशंस न रखणु खपनि। बेलोस मोहब्बत जो मज़ो ई पंहिंजो आहे। मां रिश्तनि जी ज़ंजीरुनि में जकड़ियल आहियां, सो प्लीज़ मां हाणे वधीक डिस्कस नथी करणु चाहियां इन ते। आई नो, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त शिराज अञा ताईं तोखे कोन विसारियो आहे। तुंहिंजी मोहब्बत अॼु बि हुन जे दिलि में मौजूदु हूंदी आहे। मां हुनखे पाण लाइ छिकण जी ॾाढी कोशिशि कई। हू जिस्मानी तौर ते मूंसां हूंदो आहे, पर संदसि ख़्यालनि ऐं तसवुरनि में तूं हूंदी आहीं। ऐं मूं समेत तुंहिंजी परछाई केरु बि कढी नथो सघे। नो डाउट, मोहब्बत ज़िंदगी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।